करोड़ रुपयनि जी मुबैना करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग के इल्ज़ाम तहत आला सतही जांच शुरू कई वई आहे। नाज़रीन, अहम ख़बर आवाज़ सां शेयर कंदा हलूं। ॿुधाईंदा हलूं त नेब तरफ़ां मंगोपीर रोड कराची में वाक़े मैसेज सवां टेक्सटाइल के CEO अली हशाम के नोटिस जारी कंदे संदसि टेक्सटाइल मिल के अकाउंट में मुज़फ़र सहितो के जारी थियल चेकन ऐं पे आर्डर जा तफ़सील तलब किया विया आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर आवाज़ सां शेयर कंदा हलूं त सिंध जे अॻूणे डिप्टी ऑडिटर जनरल मज़हर अली सहितो ख़िलाफ़ करोड़ रुपयनि जी मुबैना करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग के इल्ज़ाम तहत आला सतही जांच शुरू कई वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट वठण लाइ असां राब्तो कंदासीं धरती TV कराची के ब्यूरो चीफ ज़ाहिद खोखर सां। जी ज़ाहिद खोखर साहब, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, नेब के तरफा सिंध के अॻूणे डिप्टी ऑडिटर जनरल मज़हर अली सहिते के खिलाफ़ वॾे पैमाने ते जांच शुरू कई वई आहे ऐं इन सिलसिले में मुख़्तलिफ़ इदारनि के ख़त लिखिया विया आहिनि। इल्ज़ाम आहिनि मज़हर अली सहिते मथां आमदनी खां वधीक असासा ठाहिण, मनी लॉन्ड्रिंग ऐं उहिदे ऐं इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे जेकी करोड़ रुपयनि जी करप्शन जा इल्ज़ाम लॻल आहिनि। मुख़्तलिफ़ जेके ख़त लिखिया विया आहिनि उन जे तहत नेब जी तरफ़ां मंगोपीर रोड कराची में वाक़ मैसर्स सवां टेक्सटाइल के CEO अली हशाम के भी नोटिस जारी किया वियो आहे ऐं संदसि टेक्सटाइल मिल के अकाउंट में मज़हर अली सहिते के जारी कयल चेकन पे ऑर्डरन जा तफ़सील तलब किया विया आहिनि। सवां टेक्सटाइल साइट एरिया में वाक़ बैंक के अकाउंट में 18 जुलाई 2016 ते मज़हर अली सहिते के 97,50,000 रुपया जारी किया विया, जॾहिं त ॿी जेका ट्रांज़ेक्शन आहे उहा 21 जुलाई 2016 ते हिकु ॿिए पे ऑर्डर ऐं चेकनि जे ज़रिए कई वई, जंहिं ज़रिए 90,50,000 रुपया जेके अकाउंट में ट्रांसफ़र कया विया मज़हर अली सहिते जे, उहे समूरा तफ़सील ऐं कापियूं बि इन ख़त सां गॾु अटैच कयूं वयूं आहिनि ऐं उन सवां टेक्सटाइल जे CEO अली हशाम खे इहे ॾिना विया आहिनि ऐं वधीक चयो वियो आहे त इन सिलसिले में हू उन्हनि जी तस्दीक करे ऐं वधीक जेके तफ़सील आहिनि उहे फ़राहम कया वञनि त कहिड़े मद में कीअं हुनखे इहा रक़म जारी कई वई या ॾेती लेती कई वई। ॿियो जेको नेब जे तरफ़ां शार फैसल ते हिकिड़ी क़ाइमु आहे करंसी एक्सचेंज जे चेयरमैन खे ख़त लिखियो वियो आहे ऐं मज़हर अली सहिते ऐं संदसि घर भातियुनि जे मुख़्तलिफ़ नालनि सां जेका पर डे करंसी विकिरो ऐं ख़रीद करण वारा जेके तफ़सील आहिनि उहे तलब कया विया आहिनि। मज़हर अली सहिते जे पंहिंजे नाले संदसि पुटनि शहबाज़ मज़हर, सजाद मज़हर, ज़ीशान मज़हर, न्याणी दुरेशावार मज़हर, राशिदा मुनीर अहमद जान ऐं मोहम्मद आसिफ जे नाले सां पर डे करंसी ख़रीद ऐं विकिरो करण जा तफ़सील तलब कया विया आहिनि। मज़हर अली सहिते ऐं संदसि घर भातियुनि जे नालनि सां जेके तफ़सील घुरिया विया आहिनि उन्हनि सां गॾोगॾु संदसि शनाख़्ती कार्ड जा नंबर बि मेंशन कया विया आहिनि। ज़रिए उहो ॿुधायो आहे त मज़हर अली सहिते जे तरफ़ां पंहिंजे घर भातियुनि, मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि दोस्तनि जे नाले सां बि वॾे पैमाने ते मिल्कियतूं ख़रीद कयूं वयूं आहिनि, जिन जा तफ़सील बि तलब कया विया आहिनि। जी ज़ाहिद खोखर साहब, अपडेट करने वडी मेहरबानी।